वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। पाकिस्तान क्रिकेट टीम के अगूणे कप्तान शुएब मलिक बी शादी करे छड़ी है। अवां खे ॿुधायूं त शुएब मलिक अदाकारा सना जावेद से शादी करे छड़ी है। ज़रियन इहा दावा कई है। अहिड़ो ऐलान हुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक और एक्स ते कयो आहे। सना जावेद ॻाइणे उमेर जसवाल से पहिरीं शादी कई हुई। उन खां अॻु सानिया मिर्ज़ा भी शादी तलाक बाबत ॿिठी माना वारी स्टोरी शेयर कई हुई। अहम ख़बर नासी नवा के ॾियूं पिया। पाकिस्तान क्रिकेट टीम के अगूणे कप्तान शुएब मलिक बी शादी करे छड़ी है। शुएब मलिक अदाकारा सना जावेद से शादी करे छड़ी है। अवां खे ॿुधायूं त अहिड़ो ऐलान हुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक ते कयो आहे। सना जावेद ॻाइणे उमेर जसवाल से पहिरीं शादी कई हुई। उन खां अॻु सानिया मिर्ज़ा भी शादी ऐं तलाक बाबत ॿिठी माना वारी स्टोरी शेयर कई हुई। पाकिस्तान क्रिकेट टीम के अगूणे कप्तान शुएब मलिक बी शादी करे छड़ी है। अहम खबर खां अवां खे आगाह कयूं पिया। शुएब मलिक अदाकारा सना जावेद से शादी करे छड़ी है। अहिड़ो ऐलान हुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक ऐं एक्स ते कयो आहे। सना जावेद ॻाइणे उमेर जसवाल से पहिरीं शादी कई हुई। उन खां अॻु सानिया मिर्ज़ा भी शादी ऐं तलाक बाबत ॿिठी माना वारी स्टोरी शेयर कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तानी क्रिकेट टीम के अगूणे कप्तान शुएब मलिक बी शादी करे छड़ी है। अवां खे ॿुधायूं त शुएब मलिक अदाकारा सना जावेद से शादी करे छड़ी है। अहिड़ो ऐलान हुन सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते कयो आहे। सना जावेद ॻाइणे उमर जसवाल से पहिरीं शादी कई हुई। अवां खे ॿुधायूं त उन खां अॻु सानिया मिर्ज़ा भी शादी ऐं तलाक बाबत ॿिठी माना वारी स्टोरी शेयर कई हुई।